ही बाबा हाला है भिटशा को अरसो होंदो हो जो समझदार मानू कामरेड मानू सियासी मानू कारकुन दानश्वर हिन इलाइक़े में भाणोठ में गॾु थींदा छो त उते उन वक़्त जो बहादुर नौजवान अॻवान ऐं हिन वक़्त कदावर सियासी अॻवान साईं शाह मोहम्मद शाह उन्हनि जी मेज़बानी कंदो हो। हिन इलाइक़े जे तमामु वॾेरनि में जेको आहे सो बस हलंदो हो, ॻाल्हि ॿोल हलंदी त मां घड़ी वरिती आहे लख रुपए में, मूं गाॾी वरिती आहे, मूं कार वरिती आहे, मूं बूट ॾाढो सुठो वरितो आहे। पर भाणोठ जे उन मैदान में ॻाल्हि हलंदी हुई त सिंध जो समाज ॿाहिरियूं ताक़तूं दुनिया काॾे थी वञे, इहो सॼो बस हलंदो। इहो ई फ़र्क़ु हूंदो आहे कामरेडनि ऐं वॾेरनि में त बाबा बूटनि ते, बाबा गाॾियुनि ते, बाबा घोड़नि ते बस वॾेरा कंदा आहिनि। ही माण्हू जेके आहिनि बाशऊर माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे वतन ऐं वतन जे माण्हुनि ते बस कंदा आहिनि। ईअं बाकर निज़ामाणी बि कंहिं दौर में वॾो मर्कज़ हुयो, ईअं करम खान निज़ामाणी बि वॾो मर्कज़ हो ऐं हाणे जस आहे हिन ॻोठ जे अयाज़ खे जेको साल में हिकु दफ़ो उन तमामु बाशऊर माण्हुनि खे मिलाए थो, गॾाए थो। ऐं मूं उन खां पुछो त हेॾो प्रोग्राम करे तूं घणा लख ख़र्च थो करें? चई त घटि में घटि, छो त महांगाई आहे न, ही मदीने जी रियासत आहे। हाँ, रियासत मदीना सां असांजो मुक़ाबिलो आहे। सो महांगाई में जेको आहे सो 2.5, 3, 3.5 लख ख़र्च थी था वञे। मुंहिंजो जस थी चई त वॾनि जॾहिं असांखे मिल्कियतूं ॾिनियूं, असांखे इज़तूं ॾिनियूं, असांजी तरबियत कई आहे, असांखे शऊर ॾिनो आहे, मूं चयो पोइ हक़ु आहे त तव्हां हुननि जी तारीफ़ कयो, तव्हां हुननि जो एतिराम कयो। चङनि माण्हुनि जी औलाद पंहिंजे वॾनि खे यादि कंदी आहे, चङनि माण्हुनि जी औलाद पंहिंजे वतन खे यादि कंदी आहे, चङनि माण्हुनि जी औलाद पंहिंजी तारीख़ खे न विसारींदी। बाबा कोन थी वञे सिंध छा हुयो, आउं तव्हांखे ॿुधायां त जॾहिं ही प्यारो पाकिस्तान ठहियो हुयो, हिन जी रियासत जेका आहे उहा एंटी सिंध ऐं सिंधी अवाम हुई। उन रियासत जा टारगेट छा हुया? पहिरियों टारगेट हो त ही सिंध जेका 50,000 10,000 साल अॻु जेको खितो आहे, तहज़ीबी मर्कज़ आहे, उन सिंध खे डावाडोल कयूं। ऐं अञा ताईं सना सना मुतालबा आहिनि त सिंध विराइजे। तव्हां सभु वेठा आहियो, 75 साल गुज़री विया, सिंध ज़िंदा आहे, सिंध ज़िंदा रहंदी। ऐं हिन खिते में, हिन दुनिया में जेके सिंध ते हुक्मरान कंदड़ रियासत आहे, उहा जे ज़िलज़िला अची रहिया आहिनि। रियासत कीअं बचे, इहो फ़िक्र आहे। उन करे तव्हांजे माण्हुनि, सिंध जे माण्हुनि सिंध जी वहदत खे बचाए वरितो आहे। ॿियो कहिड़ो ख़तरो? ॿियो ख़तरो इहो त बर्मा खां, बंगाल खां, हिंदुस्तान खां, हैदराबाद दखन खां, अफ़गानिस्तान खां, पंजाब खां तमामु घणा माण्हू अची सिंध में आबाद थियनि ऐं गैर सिंधी अक्सरियत में अची वञनि ऐं जेके असुल धरती धणी आहिनि उहे अक़लियत में अची वञनि। उन जे करे तव्हां ॾिठो त अॼु बि 75 साल खां पोइ सिंधी जेके आहिनि उहे वाज़ह अक्सरियत में आहिनि। जेको बि धारियो आयो आहे, जेकॾहिं उहो सिंधी न थींदो त हीअ सिंध जी तारीख़ हुनखे खाई वेंदी। मां इहा अजाई ॻाल्हि नथो कयां। हिन वक़्तु दुनिया में 8 अरब आबादी आहे ऐं अॼु खां हज़ारें साल अॻु जॾहिं मुंहनि जो दड़ो हो, 50,000 साल क़बल मसीह, त सॼी दुनिया जे अंदरि 50 लख माण्हू आहे। ही हिस्ट्री आहे।
उन 50 लख जे दौर में 50 लख जे माण्हुनि में 5 लख माण्हू जेको आहे मोहन दड़े जी रियासत जे इर्द गिर्द ओस्ते मोहम्मद खां वठी ऐं जामशोरे ताईं रहंदा। त दुनिया में जेके सिंधी हुआ 10-50 माना 5 सैकड़ो माण्हू दुनिया में जेके हुआ उहे सिंधी हुआ। ऐं अॼु 5000 सालनि खां पोइ जेका सिंध जी आबादी आहे उहा 70 में जेका आदमशुमारी थी आहे उहा 4 करोड़ 78 लख आहे। 5 साल थी विया, थोड़ी कैंची वेंची बि हई हूंदी उन्हनि त सिंध जी आबादी वधीक न ॾेखारिजे त अॼु 6 करोड़ आबादी आहे सिंध जी। हिन वक़्तु 22 में 6 करोड़ आबादी आहे, उन्हनि मां 4 करोड़ सिंधी ॻाल्हाईंदड़ आहिनि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो त जॾहिं पहिरियों दफ़ो सिंध में आदमशुमारी थी उहा 1881 में थी, जॾहिं अंग्रेज़नि कराई त 25 लख माण्हू हुया सिंध में। हाणे 25 लख माण्हू जेके सिंध में हा 1881 में, ऐं हाणे 2022 में उहे 6 करोड़ आहिनि। ऐं सिंध जी जेका सिंधी आबादी आहे उहा जॾहिं 5 करोड़नि खां वधी वई त पोइ अवां पक सम्झो त जॾहिं क़ौमुनि जो पंहिंजो मार्केट ठहंदो आहे, पंहिंजी आबादी ठहंदी आहे ऐं पंहिंजी मैकेनिज़म ठहंदी आहे त पोइ उन्हनि खे को बि ग़ुलाम रखी नथो सघे। पर इहो फ़ैसिलो 22 खां 30 में ताईं थियणो आहे त दुनिया काॾे थी वञे। उन करे ही 8 साल अहम आहिनि। ऐं उन में हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾियो त कंहिं मवाली खां को नओं पेग ठाहे ॾिनोसि, छो त चवंदा आहिनि त नओं शराब जॾहिं पुराणी बोतल में विझिजे ऐं पेश कजे त उन में जेको अॻिलो माण्हू आहे उहो चवंदो त हीउ कहिड़ो बि शराब आहे पर इहा कंपनी न हलंदी। छो त इमरान ख़ान जॾहिं इक़्तिदार ते आयो त सियासतदान जो जेको पहिरियों कमु हूंदो आहे उहो मसइलनि खे हल करणु हूंदो आहे। पहिरियों सियासतदान आहे जेको मसइला पैदा थो करे। को वज़ीर आज़म मसइला पंहिंजे लाइ पैदा कंदो आहे छा? हाणे इन जो मतिलबु आहे त हीअ कंपनी न हलंदी। छो त फिगर्स ई आहिनि त क़ौमी असेंबली में 372 सीटूं आहिनि, उन्हनि मां 172 सीटूं 342 मां 172 सीटूं जंहिं वटि हूंदियूं उहो हुकूमत ठाहींदो। त हुकूमत वटि 172 सीटूं आहिनि। हिन वक़्तु हिज़्ब इख़्तिलाफ़ जे वटि 160 सीटूं आहिनि। घणो फ़र्क़ु आहे 12 माण्हुनि जो। ऐं 12 माण्हुनि जी जाइ ते 22 खां 28 जेके आहिनि उहे इत्तेहादी आहिनि। ऐं कुझु घड़ियुनि में माना मार्च ताईं हीअ कंपनी न हलंदी। आउं इहा ज़मानत नथो ॾियां त हिन खां पोइ बेरोज़गारी ख़तमु थींदी, महांगाई ख़तमु थींदी या न थींदी, पर हीअ कंपनी न हलंदी। उन जे करे हिते नवाण पई अचे। उन जे करे हिन वक़्तु जेके मुस्तक़बिल में फ़ैसिला थियणा आहिनि उहे इहे थियणा आहिनि त जेकॾहिं सिंधी माण्हुनि जी अक्सरियत शहरनि न वई, ख़ुसूसन कराची वई, त ईंदड़ जेके मसइला आहिनि उन में सिंध बची वेंदी, को बि ख़तरो कोन्हे। ऐं हिन वक़्तु ईंदड़ बलदियात में हैदराबाद जेका आहे ऐं कराची जेका आहे उहा MQ वटि कोन्हे। हीअ जेके चीखूं दाहूं हड़तालूं ॿुधो था इहो सबबु आहिनि त को दौरु हूंदो असां रड़ियूं कंदा हुआसीं, हाणे इहो दौरु आयो आहे जो हू रड़ियूं कनि था, छो त उन्हनि जे मथां जेको मलाइकनि जो हथु उहो ख़तमु थी वियो आहे। उन जे करे हाणे हैदराबाद बि सिंधियुनि जी आहे, कराची बि सिंधियुनि जी आहे। उन जे करे आउं मुख़्तसरन इहो चवंदुसि त शाबस ॾियो, शाबस ॾियो सिंध जे शहरनि खे जंहिं मुहाजिरनि खे बर्दाश्त कयो आहे। उन जे करे हीउ जेको सूफ़ी रंग आहे उन जा रुॻो 2 किरदार आहिनि त सूफ़ी क़ुर्बान
उस्ताद हुयो ऐं उस्ताद जो जेको मर्तबो आहे उहो तमामु वॾो आहे। ॿियो सूफ़ी हुयो। सूफ़ियुनि जी ॿ ॻाल्हि आहे त अंदर में साफ़ हुजे ऐं ॿाहिरि सादो हुजे। सूफ़ी जी माना इहा आहे त अंदर में साफ़ ॿाहिरि सादो। ऐं सूफ़ी पैगाम ॾींदा आहिनि साहब जो त जीअं भिटाई चयो आहे त विझी कान कमान में मियां मार न मुंहुं में आहे तूं मतां तुंहिंजो ई तोखे लॻे। त आख़िरी तौर ही ॿ टे जुमिला आउं गुज़ारिश कंदुसि। इहो ई मैसेज आहे सूफ़ियुनि जो, इहो ई मैसेज आहे सिंध जो, इहो ई मैसेज आहे भिटाई जो त मुश्किल हालात में मायूस न थिजो। इहो विज़डम आहे सिंधियुनि जो, भिटाई जो, सूफ़ी जो त मुश्किल हालात में मायूस न थिजो। ॿियो अॼु जो जेको नौजवान आहे उहो ॾाढो छिछोरो ऐं चिलविलो थी पियो आहे, उन में संजीदगी न आई। उन जे करे उन लाइ पैगाम आहे त मोहबत जे बुख़ार में क़ौमी फ़राइज़ खे न विसारिजो। छा? मोहबत जे बुख़ार में क़ौमी फ़राइज़ खे न विसारिजो। टियों, ख़ुशहाल माण्हू तमामु घणा थी विया आहिनि हाणे सिंध में, छो त उहो दौरु न रहियो आहे। उन करे टीं अपील इहा आहे या इहो पैगाम आहे त दौलत ऐं ताक़त जी हासिलात खां पोइ, दौलत ऐं ताक़त जी हासिलात खां पोइ हलकड़ाइप जो शिकार न थिजो। इहे जेके ख़ासि ॻाल्हियूं आहिनि, जेकॾहिं इन्हनि असूलनि ते सिंध जो नौजवान ऐं सिंध जो माण्हू रहियो त को ख़तरो कोन्हे। ऐं हिन वक़्तु नफ़्सा नफ़्सी आहे। मूं चयो इहो मुमकिन ई कोन्हे त मुहाजर था चवनि त असां था मरूं, पंजाबी था चवनि असां था मरूं, पठान था चवनि असां था मरूं, बलोच था चवनि असां था मरूं, सिंधी बि चवनि असां था मरूं। मुंहिंजो सभु हिकु वक़्तु न मरंदा आहिनि, के मरंदा के बचंदा। उन जे करे सिंध बचंदी। वॾी महिरबानी।